सामारे में गोठाणन पुलिस जे जुल्मन खां तंग थी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। सामारे वेझो बोदर फार्म जे गोठ कामिल कलर जे रहवासियन हाजी मोहम्मद उस्मान कलर, मोहम्मद यूसुफ कलर, दोदो कलर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में बोदर फार्म पुलिस खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौके ते रहवासियन मीडिया आॾो दाहींदे चयो त बोदर फार्म थाणे ते मुक़रर एएसआई अब्दुल सत्तार दल असांजी 2 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे। असां अहिड़ी दांह कई त हू असांजी जान जो वेरी बणिजी वियो आहे। मैं मुझे बनी ते कब्ज़ो कयो सत्तार दल संदसि पुट आई ॿिया ॻोठाणा जेके अॻु में एक्सपायर में बि नाला ॾिना आहिनि ऐं दरख़्वास्तनि में बि नाला ॾिना आहिनि। ॻोठु सॼो जेको आहे सो मुंहिंजी बनी ते 1.5 एकड़ ते कब्ज़ो आहे। उन जो मुंहिंजे खाते जी बनी आहे ऐं हरू भरू ज़ोरी चवनि था असांखे लिखी ॾे ऐं ज़ोरी ज़बरदस्ती असांखे धमकाई डराइनि था, तव्हांखे केसनि में फसाईंदासीं। उहो असांखे जेको आहे सो 1 जे हिन ओचितो हमिलो करे असां मुंहिंजो ॾुहिटो जोजो उन खे जेको आहे सो ज़ख़्मी कयो, उनजी बांह इहो कांडो तोड़े छॾियो। जेको न असांजो इंसाफ़ थो थिए न दाददी थिए जी। असांजा इंतकामी कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। पुलिस थाणो जेको आहे से उहो असांजो न दाद वठे थो न फ़िरियाद वठे थो। एएसआई अब्दुल सत्तार मुंहिंजे चाचे जी बनी ते कब्ज़ो करे वेठो आहे, जेको 25 ॾींहं अॻु में हिन कब्ज़ो कयो ऐं 5-6 ॾींहंनि खां पोइ असांजे ॻोठ ते हमिलो करे मुंहिंजे सौटु दोदे कलर के ज़ख़्मी कयो। हुनजी बांह जेका आहे से कटिजी वई आहे, उन जूं नसूं कटिजी वियूं आहिनि, हॾे में उनखे फ्रैक्चर पइजी वियो आहे, हॾो टुटी वियो आहे। बिराए महिरबानी वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG मिरपुर ख़ासि, SSP उमरकोट खां अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजा ज़ुल्म आहे। गोठाणन IG सिंध समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk